अॻिते जो वञे ॾिसे त हिकिड़ो शख़्स वेठो आहे जंहिंखे ॿई पेर ई कोन्हनि खे। अखियुनि मां पाणी हारे चई मुंहिंजा अल्लाह जुती ॾे तोड़े न ॾे किरोड़े तुंहिंजा करमनि जो पेर त पंध करण लाइ ॾिना थी। पेरनि वारा मंडड़े ॾे नज़र कर, डंगुनि वारा डंगुनि जे अण वारनि ॾण हुजण वारनि ॾे नज़र कर, अखियुनि वारा नाबीने ॾे नज़र कर, ओ दिमाग़ जा सालम चरे ॾे नज़र कर, कननि वारा बोड़े ॾे नज़र कर, ओ ज़बान सां ॻाल्हाइण वारा गूंगे ॾे नज़र कर। थोड़ा त मुंहिंजा ॾिस मां ग़र्रक बिरब्बिकल करीम। अदा कहिड़ा थोड़ा गणी कहिड़ा गणींदो आहिनि रब जा थोड़ा। निंड केर थो करावई, रात जो सुम्हियो पियो आयो आहे तूं पटिजी थो वञई पर मां रब संभाल थो कयां। आओ मुंहिंजा रब केर थो संभालई? फल्लाहु खैरुन हाफिज़न व हुवा अरहमुर राहिमीन। सॼो उन्हीअ खे यादि उन्हीअ खे कयो जंहिंजी लालच कंहिं में कोन्हे, सॾु उन्हीअ खे कयो जेको ॾुखीअ घड़ीअ कमु अचेव। अबो ईंदुई कमु ॻाल्हाए त सयूं भॼी वेंदी। मां तुंहिंजूं चटियूं वेठो भरियां छा? ॿाहिरि न ईंदई, अज़ीज़ क़रीब न ईंदई। ॾुखीअ घड़ीअ में रब कम ईंदी। इब्राहिम नबीअ ते ॾुखी घड़ी अची वई, मौला ॾुखी घड़ी अची वई, चए ग़म न कर मां जो वेठो आहियां। ओ मुंहिंजा रब साईं कंहिंजा मिट सजण, कंहिंजा माइट सजण, कंहिंजा भाइर सजण, कंहिंजा पाड़े वारा सजण, मुंहिंजो अबो बि दुश्मन बणियो बीठो थी गॾु निमरूद सां मुंहिंजे सड़न जे इंतज़ार में आ। रब फरमायो त ग़म न कर मुंहिंजा इब्राहिम जे अबो तुंहिंजो दुश्मन आ त मां रब त तुंहिंजो सजणो आहियां। अदा मां तव्हां खां थो पुछां रते वारो ॾुखी घड़ीअ में अबो कमु आयुसि की न रब? हथ त मथे खणो केरु? कुलना या नारु कूनी, छा ॿुधायांव क़ुरान नी कि न कूड़ा किसा ऐं कहानियूं ऐं बैत। भिटाई साहब चया ई न चवंदा, चया पर हे चवंदो हणो भिटाईअ ते, हा न। कुलना या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहीम। केरु कमु आयो इब्राहिम नबीअ खे? यूनुस नबीअ ते ॾुखी घड़ी आई, हीअं लहणो थो पए दरिया में, हेॾे मातक जाए ॿेड़ीअ तां लहणो थो पए। मौला मां त अण तारो हाए मुंहिंजा रब साईं, ॾुखी घड़ी मां यूनुस ते अची वई। रब तो चए त ग़म न कर यूनुस, लहण तुंहिंजो कमु आहे। मसीह खे हुकुम करे इन जे पेट में तुंहिंजी संभाल करणु मुंहिंजो कमु आहे। कंहिंखे सॼे ॿाहिरि कंहिं कजो दा कंहिंखे कई ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन। कंहिंखे सॼी मुशावरदी मिली, महीनो तरस मां पहिरियों सूमर अचे जुमेरात अचे ईअं वदी मिली फस्तजबना लहू वनज्जयनाहु मिनल गम्मि वकज़ालिक नुंजिल मुमिनीन। यूनुस नबीअ ते ॾुखी घड़ी आई, कंहिंखे सॼे अयूब नबीअ ते ॾुखी घड़ी आई, सारी जान में कीड़ा पई विया। ज़बान जे सां ज़िक्र कंदो आहे उते बि पुॻा, कंहिंखे सॼे वायूब इज़ नादा रब्बहू, ॾुखी घड़ी अची वई साईं। अन्नी मस्सनी अज़्ज़ुरु व अंत अरहमुर राहिमीन। केरु कमु आहे इहो थी रहियो। यूसुफ नबीअ ते ॾुखी घड़ी आई, हेॾे मां तक जाए ॿाहिरि कुहण कान संभरिया बीठा आहिनि। कुहंसि
हथ मथे खणी दो जे मौला दुखी घड़ी अची वई अबे जा पुट उतऊं सजण थी लिखता रस्ते ते दुश्मन बणजी या रब इन्नी मगलूबुन फंतज़िर कंहिंखे सॼई अञा इहे लफ़्ज़ दुआ पूरी न थी बान जे ज़बान तो लफ़्ज़ मटिजी आहे अबे जे पुट खे कोहऊं हथ नथा जे बोरियूं उस्ताद यूसुफ नबीअ खे पक पइजी वई त जंहिं कुसण खां बचायो आहे ॿुॾण खां बि उहो बचाईंदो केरु बचाईंदो फल्लाहु खैरुन हाफ़िज़न व अरहमुर राहिमीन समूं राति जो जेको ॾुखीअ घड़ीअ में कमु ईंदो लालच बि उन्हीअ में रखो ऐं में रखंदो ॻाल्हायो छॾियो माण्हू लालच सुभाणे वेझो बि न ईंदव रब में जेको ॾेई न पचारे घुरे हिकु थो पुटु त दर्ज़ नथो ॾेसि कमी आहे पर जे मुल्ह ते पुट विकामजनि हा त इहे अमीर वतियूं वञनि हा तूं फूका पियो ॾींदो वते हा पुट जे नाले कान पियो सिके हा पर जे न ॾे त उनजी मर्ज़ी आहे अमीरनि खे पुट त परे न्याणियूं बि कोन ग़रीबनि जे कॾ पुट वलर लाहे ॾिना अथई हिकिड़ा ढकनि था त ॿिया उघाड़ा आहिनि ॿिया ढकनि था त टिया उघाड़ा आहिनि ख़ुदा जी मर्ज़ी आहे न कंहिंजे हथ में आहे या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अदा तव्हां मंझो जंहिं ते रब जा थोरा न आहिनि उहो हथ तो मथे खणे सभिनी ते थोरा आहिनि ॻणण जहिड़ा आहिनि जो ॻणण खां मथे मथे आहिनि न अल्लाह जी फरमायो हवा वारो थोरो पाणीअ वारो थोरो सिज वारो थोरो चंड वारो थोरो पुटनि वारो थोरो ज़ाल वारो थोरो इहो कंहिं कई न त पियो मानियूं पचाईंदो वते हा न हथ साड़ाईंदो लटा धोईंदो वते हा पियो डंभ खाईंदो वते हा न इहे कंहिंजूं महिरबानियूं थी तॾहिं फरमायूं मिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा इन्न फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफक्करून ॾाढियां सुभान अल्लाह नथा चओ ईअं नी थकल त असां ॾींहुं राति जलसो आहे रजब जी पहिरीं ॾिठी आहे हलो हलो अञा पैगंबर पाक जा सचा आशिक आहिनि जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिराज जे ख़ुशीअ जे मौक़े ते पिया था प्रोग्राम कंदा वतन पिया था रब जे नाले जूं ख़ैरातूं कंदा वतन सभु चओ सुभान अल्लाह कंहिंजा थोरा इहा ज़ाल वारी महिरबानी कंहिं कयई आदम जी साईं ॾे हवाल से अकेलो हां विंदर वारी शइ हुजे पोइ बि बजणा त खिलऊं ॻाल्हायूं चई दुआ तुंहिंजी क़बूल क़बूल थी वई चई हा भला साल तकियां ॿ तकियां 5 तकियां चई कहिड़ियूं दो ॻाल्हियूं करे कलम हिल बसरी अख बूटे पटण तुंहिंजो कमु आहे तुझे रबीअ पासरीअ मूं बीबी हॾा हुआ त्यार करे लटा से रात पाराए ॾाढी लाल कुंवार करे मखमूर करे तुझे अॻियों बिहान मां अल्लाह जे ज़ात जो कमु आहे अनहूंद महूंद इहो केरु आहे ऐं ख़ल्क़ वरी उन्हनि जे कढ जेके हूंद मां बि अणहूंद जो ॾींहं जे चंड में 29 जी ऊंद माण्हू ओॾे पिया भॼंदे ज़ुल्म त ॾिसो केरु आहे ॼण वारो कंहिं ॾिनी इहो थी रहो अली मुर्तज़ा खे घर वारीअ जी घुर थी कंहिंखां घुरियईं चढ़ाव जई मट भरियईं 11 रातियूं टिकी न्याओ तई ॻाल्हाए त सयूं ज़ाल जी घुर थी आहे पियो वज़ीफ़ा थो वेठो करे रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरा हसनतन व किना अज़ाबन नार
हलाई इन वज़ीफ़े के कुछ वक्त वरी कुछ वक्त खां बाद वरी हे वज़ीफ़ो रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत आयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा। ॾाढियां सभु चओ सुभान अल्लाह। फरमाई ज़ाल जी घुर पोइ त माखो घुर त अखियुनि जो ठार ॾिया। ठार खपेव कि न साड़ो जेका उथंदे वेंदे ॾोईअ ॾंभ अल्लाह अकबर। ज़ालां खपनी त माखो घुर। इब्राहिम नबी रब खां घुरी कंहिंखां जो झंगल में तो बीबी हाजरा खे वतियूं वञे चवेसि तो हेड़े चवेसि थी हेड़े में इब्राहिम काले तो छॾियूं वञे कावड़ियो आहे जे तो जहिड़नि बीबियुनि सां कीअं कावड़ कबी उन्हीअ जो हुकुम आहे चइजे उन्हीअ जो आहे तूं बि हलियो वञ पाण ई मुंहिंजी जंगल में साड़ अल्लाह हलंदो। तवकल कई न खुदा ते ऐं तो असां वारियूं हूंदे खे बि कीन हणो हणा लॻी पई आहे खाड़े ते विहाईंदे छो त जीअं कुकड़ आड़ो कंदी तीअं हे बि वेठो आड़ो करे ईअं न ज़ुल्म त ॾिसो आना पिया चुल्हनि में पूरींदई को कीअं चवंदो को कीअं वरी आड़ सां हालत ॾिसो छेणो त हणो हा लितर त हणो चवंदो भलो बेस तो थियां पर पोतड़ो कमायां ईअं नी पोतड़े कमाइण जी लॻंदी अथसि न थोरे माण्हू कीअं बि चवंदुसि पर गोॾ कमायो छा बचो गोॾ में इज़त वई हे आनर छा कंदो चई देवनि जी रात आहे हेड़ो ज़ुल्म निकाह करायो हुओ कुंवार हो घोट खे वठी कुंवार जे दर ते हुनजा अज़ीज़ करीब वञनि पोइ रब खां वञी दुआ घुरनि मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो बानो तुंहिंजे बानीअ वटि पोते दीन जे अजे खे आबाद कजांइ हिन मूं नेक साले बच्चा पैदा कजांइ तव्हां इहा दुआ घुरी मोटी जो ॿिन्ही जी जोड़ी रब पाण जोड़ींदो। वजाल बैनकुम मवद्दतन व रहमा इन फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यतफक्करून। फिक्र वारनि ॿारनि जे लाइ क़ुरान जी आयतुनि में वॾियूं निशानियूं आहिनि पर हुजे को जेको फिकुर करे ख़ुदा खे मञो शादियुनि जे मौक़नि ते क़ुरान पढ़ायो त मन मन रब खे रहम अची वञे हा न चओ इहा शादी खाना आबादी आहे जंहिंमें क़ुरान आयो हा न जिते दोल ऐं नाचियूं रंडियूं ॻाइणा आया ख़बर न पवंदी अठे ॾींहुं कुंवार होॾे वेठी थी त घोट होॾे थो कूकां करे छो चई पाण में न ठही हलिया पोइ भॼ मुलनि ॾे हे गंढा लिखी ॾींदसि चवंदसि कमु न कर अल्लाह फरमायो मुंहिंजी मर्ज़ी आहे मां ई रब आहियां मां ई ॿिन्ही जे दिलि में मोहबत पैदा करण वारो मां ई आहियां का ताक़त इन खे टोड़े चो न थी सघे हे अथव मकर भॼो इन कमनि खां मुबारक आहे जो तव्हांखे सुन्नत जे मौक़े ते क़ुरान नसीब थियो आहे अॻिलो महीनो बि भलारो हे बि महीनो भलारो आहे हा न अॻिलो कहिड़ो महीनो मेराज जो नबी से जो मेराज भी बरक़ आहे हर नबीअ खे मेराज थियो आहे फर्श ते ऐं हुज़ूर खे अर्श ते घुराइण वारो केरु हो जिब्रील वञ बुराक जन्नत मां अची मुंहिंजे रसूलुल्लाह जे दरवाज़े ते वञ ऐं सवा लख नबीअ खे इतलाह कंदो वञ त कुल बैतुल मुक़द्दस में कठा थियनि जो मुंहिंजो मोहम्मद अरबी मेराज ते थो अचे तव्हां सभु सलामी लाइ तयारु थी बीहो मलाइक सलाम नबी सलामीअ में मलाइक इंतज़ार में बिश्त खे सिंगारियो वियो हुज़ूर थो अचे का मज़ाक त नाहे सभु चओ सुभान अल्लाह अर्श भी इंतज़ार में आहे अॻिते हलियान जिब्रील तो जे लहो निमाज़ पढ़ो पुछूं कहिड़ी जाइ सहे बैतुल्लाह मां जाते ईसा पैगंबर जाओ हो उन्हीअ खां बाद हलंदे हलंदे मां बैतुल मुक़द्दस में पहुतुमि सवा लख नबी मां मोहम्मद अरबीअ जे लाइ रब सलामीअ में बिहारिया हर हिक जी इहा दिली तमन्ना आई मन मूंखे मोकल मिले निमाज़ पढ़ाइण जी उन्हीअ जो उन्हीअ महिल जिब्रील तकबीर चई आहे मुंहिंजे मोहम्मद अरबीअ निमाज़ पढ़ाई आहे निमाज़ पढ़ाइण खां बाद
हर एक मरहबा कया, हथ मिलाया थऊं, उन्हनि भी तारीफ़ हुजूर फरमायो बयान कई, मां भी तारीफ़ कई, पर उन्हनि जे तारीफ़ खां मां मोहम्मद अरबी अल्लाह जी तारीफ़ अञा वधाए कई। मां चयो मके में अमीर भी हा, वज़ीर भी हा, वडेरा भी हा, सरदार भी हा, पीर भी हा, पर वडो थोड़ो मां मोहम्मद अरबी ते कई जो मां यतीम जे मथे ते नबूवत जो ताज रखियाई। ऐं सवा लख नबियनि जो मूंखे इमाम बणायई ऐं मोकिलियई मूंखे सभिनी खां बाद में दर्जो मुंहिंजो सभिनी खां अव्वल कयई ऐं मूंखे ख़ातमुन नबीन करे मोकिलियई। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व ख़ातमुन नबीयीन। मांखे ख़ातमुन नबीन करे मोकिलियई ऐं मांखे रहमतुल आलमीन करे मोकिलियई। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मांखे जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियई, मांखे बशीर भी करे मोकिलियई, नज़ीर भी। अल्लज़ी अरसलहू बिल हक़ बशीरन व नज़ीरा नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। मांखे बशीर भी करे मोकिलियई, मांखे नज़ीर भी करे मोकिलियई ऐं जेको मुंहिंजे मथों बार गौरो हो उनखे हल्को कयई ऐं मूंसां वाइदो कयई त तोखे मां राज़ी कंदुमि। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। सब चओ सुभान अल्लाह। ऐं मां ते वॾा थोड़ा कयई, मूंसां दुआयूं घुरियूं त बि ज़ियारत न थी, मांखे पाण घुरायई। ॿुधजांइ, हुन दुआ घुरी पोइ सीनो खोलियो मुंहिंजो, बिना दुआ घुरण जे सीनो खोलियई। अलम नशरह लक सदरक व वज़ाना अनक विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। सब चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो बिना दुआ घुरण सीनो खोलियई, मुंहिंजे ज़िक्र खे हर जाइ ते हलाई। कंहिंखे तौरेत ॾिनई, कंहिंखे इंजील ॾिनई, कंहिंखे ज़बूर ॾिनई। मां मुहम्मद ते क़ुरान नाज़िल कई। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सब ॾाढा चओ सुभान अल्लाह। ॿियनि ते बि थोड़ा कयई, पर मां मोहम्मद अरबी ते सभिनी खां वधीक थोड़ा कयई। उन्हनि भी तारीफ़ कई, हुजूर भी तारीफ़ कई, पर उन्हनि जे तारीफ़ खां पैगंबर तारीफ़ रब जी अञा वधाए कई। फरमाई सारनि नबियनि जे उम्मत खां मुंहिंजे उम्मत खे भलो कयई। कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तन्हऊन अनिल मुनकर। सब चो सुभान अल्लाह। उन्हनि भी तारीफ़ कई, मां मुहम्मद तारीफ़ कई, पर उन्हनि जे तारीफ़ खां मां पैगंबर तारीफ़ खुदा जी अञा वधाए कई। फरमाई उन्हीअ खां बाद मथे हलियूं, मुंहिंजे आॾो टे थांव पेश कया विया, टिनी जा मुंहं बंदि हा। हिकु मुंहुं पीतुम, वरी ॿिए मुंहुं मां ढो करे पीतुम, टे मुंहुं न पीतुम। जिबरील चयोसीं चङो छो जे न पीतो, हिन में शराब हो। थोरनि ॾींहंनि खां बाद तव्हांजे उम्मत जे मथां हराम थियण वारो। पहिरें मुंहुं पीतो, हुन में पाणी हो। ॿिए मुंहुं ढो करे पीतो, चयो हुन में खीर हो। मेराज वारी राति बि मुंहिंजे रसूलुल्लाह खीर खे पसंदि कयो।
फरमाए उन्हीअ खां बाद में अॻिते हलूं हिकिड़ी औरत आहे हसीन जमीला मूंखे सॾु करे रही आहे उदन या मोहम्मद उदन या मोहम्मद न को निहारियो मांसि न को वर्दी ॾिनी मांसि जिब्रील चयोसि चङो छो जो वर्दी बि न ॾिनव निहारियो बि न इहा दौलत ई जे निहारियो आहे वर्दी ॾियो आहे सारी उम्मत तव्हांजी हिन दौलत जे कढ लॻी पिया आख़िरत में तव्हांजे पोयों माण्हू थोरा हुजनि हा फरमाए उन्हीअ खां बाद में मां अॻिते हलुमि हिकिड़ा शख़्स ॾिठुमि मलाक जंहिंजूं पथरनि सां मथो पिया कुटनि दिमाग़ में मेजालो पियो निकिरी अचेनि वरी दिमाग़ सालम पियो थी वञेनि वरी मेजालो पियो निकिरी अचेनि मां पुछा कई जिब्रील हे कहिड़े ॾोह जा ॾोहारी क़ुर्बान अञा हे उहे माण्हू थी जेके दुनिया में बेनमाज़ी थी रही आया हा वरी फरमाई मां अॻिते हलुमि हिकिड़ा उहे माण्हू ॾिठुमि जेके हिलाल जो पकल गोश्त छॾे हराम जो कचो गोश्त पिया खाइनि मां जिब्रील खां पुछा कई कहिड़े ॾोह जा ॾोहारी आहिनि क़ुर्बान अञा हे उहे थी जेके पंहिंजे ज़ालुनि खे छॾे नाक वारनि औरतुनि सां वञी बुरायूं कंदा हुआ हे उहे औरतूं आहिनि जेके पंहिंजे मुड़ुसनि खे छॾे वञी बदमाशनि खां बुराई कराईंदियूं हुयूं वरी फरमाई मां अॻिते हलुमि हिकिड़ी क़ौम वटो मुंहिंजो गुज़र थियो जंहिंजे अॻियां पोयां थोरा थोरा कपिड़े जा टुकड़ हा जिन खे जानवरनि वांगुरु हकिलियो पियो वञे जंहिंजी खुराक थूहर जो वण ऐं जहन्नम जा अंगर ऐं पथर हा मां जिब्रील खां पुछा कई हे कहिड़े जो ॾोह जा ॾोहारी क़ुर्बान अञा हे उहे थी जेके पंहिंजे मालनि जी ज़कात न ॾींदा हा वरी फरमाई मां अॻिते हलुमि हिकिड़ा शख़्स ॾिठुमि जंहिंजा चप उठनि जे चपनि वांगुरु हा उन्हनि जो मुंहुं खोलियो पियो वञे वात में गोश्त विधो पियो वञे उहो कचो गोश्त ॻहंदा पिया मां पुछा कई कहिड़े ॾोह जा ॾोहारी क़ुर्बान अञा उहे थी जेके यतीमनि जो माल खाईंदा हा वरी फरमाई मां अॻिते हलुमि हिकिड़ा शख़्स ॾिठुमि जंहिंजा कोठनि जेॾा पेट घरनि जेॾा पेट मां जिब्रील खां पुछा कई कहिड़े ॾोह जा ॾोहारी क़ुर्बान अञा हे उहे माण्हू थी जेके दुनिया में व्याज खाईंदा हा वरी फरमाई मां अॻिते हलुमि हिकिड़ा शख़्स ॾिठुमि जंहिंजूं मलाक जहन्नम जे कैंचनि सां ज़बानूं बि पिया कटनि वाछूं बि पिया कटनि मां पुछा कई केरु जे तुंहिंजे उम्मत जा शरीर आलम थी जेके हक़ खे लिकाए नाहक बयानु करे आया हिते पुॼंदा वेंदे इहो हाल थींदो वेंदुमि वरी फरमाए अॻिते मां हलुमि पहिरें आसमान ते पहुतुमि आदम सां मुलाक़ात ॿिए ते पहुतुमि यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात हलंदे हलंदे टें ते चौथे ते पंजे ते छहें ते पहुतुमि मूसा सां मुलाक़ात सतें ते पहुतुमि इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात पर रते ते वारा को पहिरें ते मिलियो को ॿिए ते मिलियो को टें ते मिलियो को चौथे ते मिलियो को पंजे छहें सतें ते मिलियो पर हथ मथे खणी चयो मुंहिंजो मोहम्मद अञा मथे हुजूर अञा मथे फरमाए उन्हीअ खां बाद मां बिश्त जो सैर कयुमि एॾी मोकिलाण अल्लाह पूरी दुनिया जा माण्हू तुंहिंजे जन्नत में अचनि त बि मारियूं बची पवंदियूं माण्हू खुटी पवंदा एॾो बिश्त फरमाए उन्हीअ खां बाद मूंखे जिब्रील छॾणु लॻो चयो मां छो थो छॾियूं वञे भला मुंहिंजे सफ़र में का तकलीफ़ आई थी चए थो क़ुर्बान वञा तो जहिड़े मोहम्मद मूं तकलीफ़ मूंखे कीअं ईंदी पर अॻिते मां नथो हली सघां ख़ुदा जी तजली मुंहिंजा पर साड़े छॾींदी इहो मथे वञण तो मोहम्मद अरबीअ जो शान आहे सभु चयो सुभान अल्लाह फरमाए उन्हीअ खां बाद मूंखे मथे खयो वियो तव्हां त मूंखे कलमनि जो आवाज़ ॿुधण में आयो तव्हां त मां ख़ुदा जी रहमत जे क़रीब आयुसि टे सदा मूंखे थिया उदन या मोहम्मद उदन या अहमद उदन या ख़ैरुल बरिया व अदनानी रब्बी ख़ुदा जे तरफ़ खां टे सदा थिया मां ख़ुदा जी रहमत जे क़रीब आयुसि ओ मुंहिंजा मोहम्मद रबी हेॾियूं मंज़िला कंदे कंदे मां वटि आयो आहियां छा थो थी चइसि अतहियात लिल्लाह वस्सलवात वत्तय्यिबात साईं जानी माली इबादतूं तुंहिंजे लाइ तारीफ़ कर मुंहिंजा मोहम्मद रबी जंहिंसां मां तुंहिंजी तारीफ़ छा कयां तूं पंहिंजी तारीफ़ पाण थो ॼाणे केरु थो ॼाणे ॾाढो न ॻाल्हायो क़ुरान थो फरमाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ुनि वास्ते उन अल्लाह जे जेको जहाननि जो पालनहार आहे कहिड़ा पालनहार ॾाढा था ॻाल्हा
वो तारीफ़ जे लायक भी हुआ न। रब चयो बस पैगंबर तू मुझे तारीफ़ जो हक़ अदा करे चुके। हाणे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह। पैगंबर तुझे मथो मां खुदा जा सलाम ऐं रहमतूं हुजनि। से माते त मेहर कई उम्मत रहिजी वई जे अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। गम न कर मुंहिंजा पैगंबर सालिन बाननि जे मथों बि मां रब जा सलाम हुजनि। हाणे हुजूर पोइ ते दा मोटन खुदा वटों पैगंबर खे तोहफ़ो निमाज़ मिली। छा मिली? घणो वक़्तु? 50 मोटी आया। मूसा नबी मिलियो कुर्बान वञा इन्हनि जी माखे थी ख़बर कोन पड़ंदई। पाण पोइ ते मोटिया 5 माफ़, ॿीहर मोटिया ॿियूं 5 माफ़, टीहर मोटिया टियूं 5 माफ़। 9 दफ़ा पैगंबर पोइ ते मोटिया आहिनि। जीअं हर हर हुज़ूर पोइ ते पियो मोटे त रब बि ख़ुशि पियो थिए त हर हर मुंहिंजो महबूब मुहम्मद मां वरदो अचे। दोस्त दोस्त वटि जे तोड़े 10 दफ़ा वेंदो आहे त बि चो दिलि ख़ुशि पई थींदी। हुजूर पोइ ते दा मोटन खुदा भी खुश दो दे हर हर मुझो महबूब मोहम्मद मां वरतो अचे। आखिर 5 निमाज़ां बचूं घणियूं पाण पोइ ते मोटी आया। मूसा नबी चयोसीं अञा न पढ़ंदई। फरमाई हाणे मां पोइ ते न वेंदुमि मता इहे निमाज़ां बि वापसि थी वञनि। मां कुझु त उम्मत ॾे खयूं वञा। आया न गम थियो उम्मत जी मां निमाज़ घटाए वेठुमि। हर हर मुंहिंजनि खे ख़ुदा पंहिंजे दर ॾे पियो सॾाए। गम पैगंबर कयो खुदा जो हुकुम आयो जिब्रील जल्दी वञ। पैगंबर खे चयो त गम न कर मुंहिंजे सवाब जा खज़ाना खुटण जा न आहिनि। तुंहिंजा उम्मती पढ़ंदा 5 सवाब 50 जो ॾींदोमान। हुजूर अर्श ते आ बि उम्मत याद, फर्श ते आ बि उम्मत याद। पोइ जी गुलामी न कजे। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अहिड़े पैगंबर जी न कजे ताबेदारी ॻाल्हायोसीं जंहिंजे करे ख़ुदा तोखे दोस्त थो बणाए। सभु चओ सुभान अल्लाह। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। फरमाए ए ईमान वारो अचो त अहिड़ो वापार ॾसियां जेको ॾुखो ईंदड़ अज़ाब खां खार कंदड़ अज़ाब खां तव्हांखे बचाए। उहो कहिड़ो आहे? तुमिनून बिल्लाह व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। अल्लाह से फरमाए तो जन ईमान आंदो मां अल्लाह ते ऐं मुंहिंजे रसूल ते ऐं जिहाद कयूं मां अल्लाह जे राह में पंहिंजे माल ऐं जान सां। इहो ॼाण वारे जे लाइ भले में भलो कमु आहे। कंहिंजे लाइ? चओ जंहिंखे ॼाण आहे उनजो पैसो नेकीअ जे कम में ख़र्च थींदो। छा में थींदो? कि न बुराईअ में थींदो। ॻाल्हायोसीं वीसीआरनि में, टेलीविज़न में, नशन पतन में, जुआन में, नेकीअ जे कम इहे ॼाणनि था। भला जान माल तुझे हवाले कन पोइ छा ॾींदा आहिनि? फरमाई यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व युदखिलुकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। अल्लाह जी फरमाए तो अॻ में त मां हिन जा गुनाह माफ़ कंदुमि। पोइ काॾे मोकिलींदे आहिनि? चए अहिड़ी जन्नत में मोकिलींदोमान जंहिंजे हेठों नहरियूं थियूं वहनि। चओ ख़ुदा उहो बिश्त नसीब करे जेको क़ुर में ॿुधायो अथई। आमीन त चओ कसरी लॻे। अल्लाह सभिनी ते राज़ी थिए। बसि 1.5 कलाक खां बि मथे मां वाइदो कयो आहे। थकल बि ॾाढो हुउमि। अल्लाह तव्हांजे माल में, तव्हांजे रिज़्क़ में, बचन में बरकत करे।
मुशरिक छो थो शिरक करे, ख़ौफ़ कोन्हे, किरियो पियो आहे हुन ते, हुन जे दर ते। न कबर छॾीसे, न कंडो छॾियोसे, न झंडो छॾियोसे, सिज जी पूॼा वाणियुनि खां बि टपी वियासीं। ॾिसो त छा बचियो आहे असां वटि? पर इबादत उन्हीअ जी करणी आहे। हर पैगंबर जो इहो आवाज़ हो, काल या क़ौमी बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरो। कंहिंजी बात कभी ॻाल्हायो त सही। मके में नबी जे माण्हुनि जो मेल गॾु कयो, सॾु करे सभिनि खे फरमायूं कूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून। कामयाबी कंहिंमें आहे? चयो अल्लाह जे नाले में। मके वारो ला इलाहा इल्लल्लाह चवण तव्हांजो कमु आहे, तव्हांखे शोधकारे वारो बणाइणो अल्लाह जो कमु आहे। छा तव्हांखे खपे? कामयाबी, बर्बादी? ॻाल्हाए त सयूं, छा में आहे कामयाबी? ओ हिन में आहे। वत्तबउ नूर अल्लज़ी उन्ज़िल माअहू उलाइक हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह मर्दनि ऐं माउनि खे, ॿोड़नि ऐं जवाननि खे, नंढनि ऐं वॾनि खे क़ुरान जे दौलत सां माला माल। आमीन नथा चओ? कसरी लॻेव। ऐं चवां हा त को ॿ टे कारियूं मिलनि, का 10 जरे बि ज़मीन मिले कणक सूधी, पोइ आमीन अहिड़ी करे हा जो रोड ताईं ॿुधिजे हा, ईअं न। क़ुरान मिलियो त ॿियो छा खपे? वत्तबउ नूर अल्लज़ी उन्ज़िल माअहू उलाइक हुमुल मुफ़्लिहून। जॾहिं हेड़े क़ुरान जी मिठड़ो मोहम्मद ताबेदारी करे त असां उम्मतनि खे करणी न आहे। ॻाल्हायो त सयूं, ड्रामो सम्झूं वेठा आहियूं दीन खे। जॾहिं माण्हू जे दिलि मां रब जो भउ निकिरी वेंदो आहे न, रब फरमायो जाॾे फिरदो मां बि ओॾे धिको ॾेई छॾींदोमांसि। हल कहिड़ो खॾ में त ख़बर पवई। छा तूं न सुधरदे त का रब खे का कान आजा? जे माण्हूअ जे दिलि में अल्लाह जो भउ न आहे, चओ हुनखे हिदायत न थींदी। जे भउ हुजेसि त मालिक जो दर छॾे। सेनी मां परे खां सुञाणे, मकान परे खां सुञाणे, ओता खां परे खां सुञाणे। अंधो आहे त मस्जिद खां नथो वणेसि ख़ुदा जो घर। तॾहिं फरमाई वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कंहिंजो ख़ौफ़ ॻाल्हायो त सयूं? अल्लाह जो। जंहिं माण्हू करे पैदा कयो थी, भला गॾो करे आ, बांदर करे आ, भोलो करे आ, कुत्तो बिल्लो बनाया त को पुछा वारो हुयुसि? अशरफुल मखलूकात मां पैदा कई, मिठड़े मोहम्मद जे मथां कलमो नसीब कई, क़ुरान जहिड़ी दौलत नसीब कई। सभु त चओ सुभान अल्लाह। ये महिरबानियूं इहे थोड़ा विसरी आ? कंहिंजो ख़ौफ़ करणो आहे? जॾहिं अल्लाह जो भउ बाने जे दिलि में आयो, पोइ गुनाह न थींदुसि। बसि हीअं जॾहिं ॿुधंदो अल्लाह जो नालो, पोइ हीअं ॾकी वेंदो। साईं हमादुल्लाह साहब वटि मूंखे हिकिड़े मौलाना ॿुधायो, ताराज़ीअ जा 2 पल्ला बनाया वञनि पुड़, हिकिड़े में 7 आसमाननि जा तबक, ज़मीनूं, अर्श, कुर्सी, पूरी दुनिया विझी वञे। ॿिए ताराज़ीअ जे पल्ले में ला इलाहा इल्लल्लाह जा अल्फाज़ विधा वञनि त हो पुड़ टंगिजी पवंदो, हे गौरो थी वेंदो। गुनाह करे 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 दिल कारी थी वई। इहा कट क़ुरान सां लांदई। या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस सुदूर।
ॾाढा त चओ सुभान अल्लाह। 5 बजे खां वठी शैतान जा झेड़ा बीही सवारीअ कान कोन भजदो वञ वेगन भरियल भजदो वञ वेगन भरियल। वरी उतां पुॻाऊं शिकारपुर सिज लही आ। वरी तुझे तो जहिड़ो बदबख्त ॿियो कीअं थींदो। अहिड़ी बदबख्ती जो नाटकनि ते वञे फिल्मनि ते वञे VCR टेलीविज़न ते वञे क़ुरान जे सॾ ते न अचे। इन जहिड़ो चंडो को ॿियो आहे त मां अर्ज़ पे कयो मां त पहिरियों ख़ौफ़ रखो मालिक जो पंहिंजो अल्लाह। पर हे नफ़्स जा धक थी मारे तक जाए नफ़्स जा धक थी। नफ़्स चवंदी ज़ाल त थी पर ॿी बि सट में अचे न छॾिजांसि। हे नफ़्स जा धक आहिनि। नफ़्स चवंदी न कढजांइ ज़कात छो कमाए तूं थाबा तूं खाए धंधा तूं करे वरी 40 पती अल्लाह जे नाले ते ॾे। हुजे को टको पैसो त को ॾे न कढजांइ ज़कात। हे नफ़्स जो ॿियो धक। अचे थो रमज़ान नफ़्स चवंदी न रखजांइ रोज़ो छो कमज़ोर आहे तोखे छिकीअ जो बि आरज़ो आहे हज़ारे बीमारियूं दी मता वरी रहंदो कमज़ोर थी वञे मरी न वञे न रखजांइ रोज़ो। हे नफ़्स जा धक थी। नफ़्स त चवंदी जानीअ में हज ते न वेजांइ। ॿियो कंदो त गुनाह जॾहिं कुड़ाड़ो थिए पिछाड़ीअ में हिकु दफ़ो करायूं गुनाह माफ़ कयूं जाए ख़बर न पवंदई मता अॻे ई मौत अची वञे। अल्लाह अकबर। हाणे फरमाइन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। आहे न क़ुरान में मज़ो। जान उहो आहे जंहिंजो नफ़्स सां झेड़ो आहे जेको नफ़्स जे ख़्वाहिशनि खे कटे मथे चढ़ी हलियो चो खटी इहो। पर नफ़्स ते कंट्रोल करणो तुझे मुंहिंजे वस खां चढ़ियल आहे। जंहिं ते मालिक रहम करे केरु करे वमा उबर्रिउ नफ़्सी इन्न नफ़्स लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी इन्न रब्बी गफूरुर रहीम। तुझे असांजे वस खां चढ़ियल आहे न जंहिं ते उहो रहम करे। केरु करे ॻाल्हायो त मालिक रहम। हा फरमाई जे नफ़्स ते कंट्रोल कयो नफ़्स जूं ख़्वाहिशूं कटे दुनिया में मांखे राज़ी करे आयो। कंहिंखे या अय्यतुहन नफ़्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मरज़िया वदखुली फी इबादी वदखुली जन्नती। सॼो ॾींहुं तूं असां नफ़्स जे पोयां जीअं इहो चए उएं कर। ईअं न इहो तबाहीअ में विझंदो नफ़्स। हेॾे आ फरमाइंदे नफ़्स जूं ख़्वाहिशूं कटियूं वनहन नफ़्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मअवा। जे नफ़्स जूं ख़्वाहिशूं कटियूं क़ुरान जे मर्ज़ीअ ते हलियो चयो इहो सदाई जन्नत में रहंदो। करण वारो ई न हूंदुसि न। तूं असां ॾींहों ॾींहुं अॻे वञूं था ग़रक़ थींदा गुनाहनि में वञूं था ग़रक़ थींदा। हे क़ुरान वणे नथो जंहिंजी मोहम्मद अरबीअ ताबेदारी कई चओ असांखे बि करणी आहे। ॾुख त ॾिसो पैगंबर जा
है फासां जी हालत। ओ मुंहिंजा अल्लाह साईं किस्मे किस्मे जूं मके वारनि तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। रब थो चए ओ मुंहिंजा मोहम्मद अरबी ग़म न कर, मां ॾिसां थो पर वसबिर सब्र कर, मां ॾिसां थो पर सब्र। उठ जो अॼु सीने ते रखरायो अथऊं, फरमाई वसबिर सब्र कर। माण्हू उचा खाधा खाइनि, कोफ्ता ऐं कोरमा, ज़रदा ऐं पुलाव, मां मोहम्मद अरबी पेट मुबारक खे पत्थर बजूं बीठो आहियां। अल्लाह अकबर, हुक्म आयो वसबिर सब्र कर। सही उचा कपड़ा कीम खां भई ज़रबख्त जा कपड़ा पातियूं वेठा ॾी, मां मोहम्मद अरबी कपड़नि खे चटियूं विझूं बीठो आहियां। अल्लाह अकबर, जंहिंजे लाइ जहान जोड़ी, अर्श जोड़ई, जंहिंजे लाइ लोह पैदा कई, कलम पैदा कई, ज़मीनूं पैदा कई, बाग पैदा कई, मेवा पैदा कई, आसमान पैदा कई, नंदियूं नार वहाई, उन मोहम्मद अरबीअ जे कपड़नि खे चो चतियूं लॻियूं पयूं आहिनि। अबू बकर सिद्दीक़ सोचे कुर्बान वञा, सब चो रज़ी अल्लाह ताला। नबी से आराम करे आया, कपड़े जे फाटजण जे करे मां नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पुठी मुबारक ॾे नज़र कई त तॾे जा चौंक ठही पिया आहिनि। तॾे ते आराम कयूं, चौंक ठही। चुमी ॾेई अर्ज़ कई, हुकुम कयो साईं त उचो तो तव्हांजे लाइ वॻो तयारु कयूं। पाण फरमायूं त अबू बकर सिद्दीक दुनिया में ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़री वेंदो, असांखे जन्नत जे वॻनि जो इंतज़ार आहे। हिते त कुझु बि कोन्हे, अहिड़ो मोहम्मद अरबी जंहिंजूं तकलीफ़ां त ॾिसो। ओ मुंहिंजा अल्लाह जे शहर में मोहम्मद अरबीअ खे पत्थर आया आहिनि, सारो जिस्म मुबारक मुंहिंजो खून सां आलूदा थी वियो थी। चई वसबिर सब्र कर मुंहिंजा मोहम्मद। छा थो सम्झे? अॼु को कंहिंखे चूंडी नथो पाए, रसूलुल्लाह खे हिन क़ुरान जे करे जिस्म मुबारक मां खून थो वहे। ओ मुंहिंजा अल्लाह साईं, हे मके जो शहर, अबे ॾाॾे जो शहर छॾियूं थो वञाए, मां मोहम्मद अरबी रोईंदो थो लिखतो वञाए। चई वसबिर सब्र कर। नबी से सब्र कयो, असांखे न आहे करूं। थोड़ी मुसीबत थी अचे, ख़ुदा त पनाह ॾे, असांजो ईमान एॾो कमज़ोर आहे जो कलमे खां ई पटाड़े फिरी वञूं। छा बचियो आहे असां वटि? अल्लाह सिंह फरमाए थो ताबेदारी कर। ओ मुंहिंजा मोहम्मद अरबी, उन चीज़ जी जेको तुझे मथां वहीअ जे ज़रिए नाज़िल थियो आहे। छा नाज़िल थियो आहे? ओहे क़ुरान। मके जा माण्हू सचार बि सम्झनसि पिया, अमानतदार बि सम्झनि पिया। पोइ छा ॻाल्हि चयो न पियो वणे त क़ुरान न पियो वणे। छा न पियो वणे? क़ुरान। मेड़ करे आया जेकी घुरे त ॼई, पर क़ुरान जी ॿोली बंदि कर। हीला क्या काफ़िरनि, मन हे बहानो क्यों, मन हे बहानो क्यों, पर कुझु न थियो। जेको जाथो पियो क़ुरान ॿुधे रोईंदो पियो आयो, वारो कर मोहम्मद अरबी, पढ़ाए कलमो त मां बि तुंहिंजो ग़ुलाम बणिजां। हिन में असर आहे न। फरमाई लक़द मन्नल्लाह अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूला रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अलबत्ता ताकीद मोमिननि ते मां वॾो थोरो कयो आहे जो चूंडे तव्हां ॾे रसूल। इहो त कंहिंजो थोरो अथव? अल्लाह। भला असीं शामो बणायोसीं, चए तव्हांजे जिन्सनि मूं पैगंबर बणायूं। ज़मीन ते मलाइक रहनि हा त नबी मलाइकनि मूं मोकिलिया हा, पर ज़मीन ते इंसान रहिया त नबी बि इंसाननि जो सरदार मोकिलियो। सभु चओ सुभान अल्लाह।
के त वरी कीअं था चवनि, के त कीअं था चवनि, दिमाग़ में हवा भरिजी वई अथनि। हा, नूर खे खणी मथे कयो अथऊं, हाय, पर नूर त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि में थो अचे। मेराज वारी रात जिब्रील अमीन हीअं गोॾा त बजा झुकाए वेठो आहे, रसूलुल्लाह जे पेरनि मुबारकनि जूं तिरियूं थो माटे। हुजूर आराम में सुजाग थी वेठा आहिनि। कीअं आयो आहे? से मथों वारी मखलूकात अल्लाह के अर्ज़ कयो आहे, रब मथे तो तव्हांखे पाण ॾे घुराए। नार में नूरनि खां खाकीअ जो मान मथे करे त केरु? पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ो धंधो दुनिया में खोलियो, सभु चयो इहो धंधो हो क़ुर। हा, जंहिं महिल जो क़ुर पढ़नि पिया, जेको जाथो आयो पे मोहिजी पियो, अखियुनि मां पाणी न पियो बि। माण्हू त मोहिजी पिया, जिन त पैगंबर जे क़ुर मोहे वेठा, पर अहिड़ो मुंहिंजो मोहम्मद अरबी क़ुर पियो पढ़े जो रब तो चए थो मुंहिंजा पैगंबर करीम उथ पढ़ क़ुर त मां रब तुंहिंजो क़ुर ॿुधां। रात जो टाइम आहे, मां पढ़ां, सारी मखलूक निंड में आ, केरु ॿुधे चए मां त जागां थो। सभु चयो सुभान अल्लाह। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्वहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। दुख जहिड़ी ॻाल्हि आहे, खुदा जो कसम आहे, हिन खे पढ़ त जबल फाटी पवनि, हाँ सुकल दरिया वही पवनि। हिन में असर आहे न, ऐं असां वटि क़दुरु कोन्हे। भली रते देरे वारा तूं पाण खे पको कर, पर हिन में एॾो असर आहे जो बादशाहनि खां बि क़ुर बादशाहियूं विसारियूं। हिन में एॾो असर आहे, ॿिया तरुणा उमर फारूक जहिड़े जवान खे बि क़ुर रोआरे विधो, हा न, पर हिन में एॾो असर आहे जो इब्न मसूद जहिड़ो जवान क़ुर थो पढ़े, मोहम्मद अरबी क़ुर ॿुधे थो, अखियुनि मां पाणी नथो बीहे। तूं भली पाण खे पत्थर खां पको कर, पर ईअं सम्झजांइ जे ॻोढ़ा तोखां नथा वहनि त पोइ क़ुर अञा न आयो थी सीने में। मुस्तफ़ा रोए छा थो सम्झे? हिन में न आहे मज़ो। जिननि ॿुधो जिन मोहिजी पिया, वाह पैगंबर तुंहिंजो क़ुर पढ़, विख नथी पए अॻे वारो करे ते कलमो पढ़ाईंदो, मुस्लमान कराईंदो, कंदो वञ, देर न कर। ओ तुफैल बिन उमर आयो, अबू जेल हीला कयसि, ओ ताक दे रहाईंसि, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे से अध रात गुज़री, कपनि जा बुड़ा ॾिनईंसि त कननि में विझो, मता आवाज़ क़ुर जो न पवई हलियो वञे, छो त क़ुर नाले किताब थो पढ़े, अहिड़ो तो मिठो पढ़े जो माण्हुनि खां अखियुनि मां पाणी नथो बीहे। इख़लाक़ एॾो त जो दुश्मन बि दोस्त था बणिजी पवनिसि। इहो पैगंबर जो इख़लाक़, ईअं न। क़ुर नाले किताब थो पढ़े जो माण्हू मोहिजी था पवनि, ऐं हुस्न वरी एॾो त जेको मंज़लूं करे थो अचे, बुख उञ ते सवर जी थकावट बि दर, बुख उञ बि दर, ज़ियारत कंदो थो वञे, सवर जा थक ऐं बुखां लांदियूं थियूं वञनि। हुज़ूर अनवर जो चेहरो का मज़ाक त न, उञनि जूं उञा लही वञनि जॾहिं नबीअ जी ज़ियारत पिया कनि। सभु चयो सुभान अल्लाह। कुदरत ख़ुदा जी सुबुह थियो, उहा बैतुल्लाह शरीफ वारी घिटी वतई। सुबुह जे निमाज़ में नबी जे क़ुर था पढ़नि, तुफैल बिन उमर गोॾा झुकाए बीह रहियो, क़ुर ॿुधई। निमाज़ फारिग़ थियण खां बाद नबी सजन खे वञी भाकुर विधई। तुफैल बिन उमर जे सीने सां मोहम्मद अरबीअ जो सीनो मुबारक लॻो। रते देरे वारा पलीत चीज़ सां जॾहिं पाक शइ जो करंट लॻंदो आहे त पलीत बि पाक बणिजी वेंदी आहे।
उन महिल मोहब्बत जे जंजीर में जकड़ियो थो अजे तो वेल बिन उमर थो जे कुर्बान वञा हवाल बाद में थींदा तव्हां जे क़ुरान मांखे मोहे विधो आहे पढ़ायो कलमो त मां बि तव्हां जो ग़ुलाम बणिजां इहो छा में असर क़ुरान जहिड़ो किताब हुजे पढ़ण वारो मुंहिंजो मोहम्मद करीम हुजे छा थो सम्झे यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिन मुबीन अल्लाह सभिनी जो झोलियूं हिन क़ुरान जे रहमत सां माला माल छा खपेव रहमत खपेव न पोइ हेरे थो हुज़ूर जहिड़ो क़ुरान चो कंहिंखे पढ़ण ई न ईंदो हाओ पैगंबर हीअ मेड़ मके वारा करे आया जेकी घुरे त जई ॿोली क़ुरान जी बंदि कर मके वारो मां पैगाम पहुचाइण जो अजूरो नथो घुरां काॾो आणी दे चे कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन जॾहिं तव्हां उन खां घुरंदुमि जेको जहान जो पालनहार ख़ल्क़ छा ॾींदी केरु ॾींदो पोइ चओ जेको ॾींदो ख़ौफ़ बि उन्हीअ जो करिणो आहे चओ जेको ॾींदो लालच बि उन्हीअ में रखणी आहे कंहिं में रखंदो वदऊ ख़ौफ़न व तमा इन्न रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन समूरा चओ अल्लाह वेझो आहे ऐं उनजी रहमत बि वेझी आहे लालच बि उन्हीअ में रखूं न कहिड़ी आहे माण्हुनि में लालच अॼु भाकुर पाईंदे हीअं ॾिसंदई त हीअं वेंदई बुखियुनि में कहिड़ी लालच आहे लालच रखो त उन्हीअ में रखो जंहिंजे सवा लख नबियनि जंहिंमें लालच कई नबियनि जी कंहिं में ई लालच पुटड़ा कंहिंखां बि घुरियूं ॾाढा ॻाल्हा इब्राहिम नबी आयो आहे अबे कोठण वारो कोन्हई अल्लाह अकबर ओ मुंहिंजा मौला मां त दुनिया मूं लॾे वेंदुमि चवंदा इब्राहिम खे पोयों कुझु न थियो हाणे अबे कोठण वारो कोन्हई रब्बे हबुली मिनस सालिहीन मौला सालियो बचो था घुरियई हिकु पर मिलिया ॿ आहे खज़ाने में कमी आहे ॾाढा न ॻाल्हा हाणे ख़ुशीअ में भरिजी दुआ थो घुरे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक इन्न रब्बी लसमीउद दुआ असां बि उन खां करूं न जे खज़ाने में कमी कोन्हे लालच कंहिं में कयूं इज़त ॾे मौला मौला बचड़ा ॾे मौला ज़ालूं ॾे मौला मिल्कत बि ॾे दीन बि ॾे दौलत बि ॾे कंहिं में लालच कयूं ॻाल्हायो त सयूं ज़करिया नबी बि उन जे दर ते थो अचे मौला अकेलो आहीं ज़ाल मुंहिंजी संड मां कुराड़ो अबे कोठण वारो कोन्हई मां त दुनिया मूं लॾींदुसि पोयों का वसो हुजे जो मुंहिंजो बचड़ो मूंखे ॾे जीअं पोयों मुंहिंजो बचो तुंहिंजे दीन जो कमु करे अॼु वरी दुआयूं घुराईंदे मौलाना दुआ त घुर त पुटु वकील थिए छा थिए ॾाढा त ॻाल्हा वकील थिए जीअं ख़ल्क़ जा खीसा कतरे ईअं न डीसी थिए एसपी थिए इहा दुआ नथो घुराए त दुआ घुर त मुंहिंजो बचड़ो क़ुरान जो हाफ़िज़ थिए मां मरी क़बर में वञा मुंहिंजो बचड़ो पोयों क़ुरान पढ़े त क़बर में सवाब मिले इहा नियत ई कोन्हे न
हिते त सम्झूं वेठो आहे कुझु बि कोन्हे, जेकी आहे होॾे आहे। अंग्रेज़ी इल्म में ईअं न, पगार बि 5-7 हज़ार, कार बि हेठों, पेजारो बि हेठों, वरी खानो बि खुलंदो। हणो हणा हीअ भरी शाम जो खयूं ईंदो। इहे हज़ार लख इते पिया धूड़ पाईंदई, मता क़यामत ॾींहुं सखणो दी खाली हथ खयूं, अखियुनि मां रत जा नार वहंदो अचे। पर जिन खे क़ुर मिलियो उहे खिलंदा, जन्नत में रवाना थींदा। क़ुर वारनि खे हीअं जन्नत जे दर ते जो बीहारियो वेंदो त उमिरि जा ॾुख घड़ीअ में लही वेंदनि। उज़लिफ़तुल जन्नतु लिल मुत्तक़ीन। मुत्तक़िन जे आरो ही बिश्त बीठो नी, पुछा थींदी, हवाल ॾियो, चवंदो सभु दुनिया जा ॾुख अॼु हिन जन्नत जे ॾिसण सां विसरी विया। ये लख, ये करोड़, ये हज़ार, ये बंगला, ये मारियूं हिते धूड़ पाईंदियूं, कुझु न हलंदी हलंदी अमल साले हलंदई। हे क़ुर कमी हेॾे अच, क़ुर वारनि जूं ॻाल्हियूं वणनि नथियूं। ज़करिया पैगंबर हथ मथे खयूं बीठो आहे, रब ला तज़रनी फरदन व अंत खैरुल वारिसीन। भले में भलो मुंहिंजो वारस तूं आहे। कंहिंखे सॼई पोइ कंहिं औलाद ॾिनी, तव्हांजी लालच कंहिं में आहे? कंहिंजी कलंदर में, कंहिंजी भेटाईअ में, कंहिंजी फलाणे बुज़ुर्ग में, कंहिंजी तीरे में, कंहिंजी कंडे में, कंहिंजी सिज में, कंहिंजी झंडे में, कंहिंजी कंहिं में लालच। हीअं ॻातो निवाणी वेठो आहे, लालच उन्हीअ में रखो जेको ॾेई न पचारे। कंहिं में लालच रखूं? जे अम्मा जे पेट में हिन महिल ताईं पाली, अची ॾारी थी वई, जे टुकर जो मेणो न ॾिनई, जेको निंड्रा थो करावई, जेको खीर थो पीआरई, जेको माखियूं थो खारावई, जे तंदुरुस्ती ॾिनी थी, जे अखियूं ॾिनियूं थी, जे टंगूं घुमण कान ॾिनियूं थी। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। कंहिंजा थोरा अथव, अबे जा बि थोरा, अम्मा जा बि थोरा, ॿारनि जा बि थोरा, पाड़े वारनि जा बि थोरा आहिनि, बराबरि आहिनि, पर समूरा चओ रब जा थोरा सभिनीनि खां घणा आहिनि। कंहिंजा थोरा अथव, हथ त मथे खणो, नारो मुॾो थाणो चइबो निंड पासा वता अथव, ईअं नी चवंदो बसि करे त जिंद छुटे। ईअं मा गर्रक बिरब्बिकल करीम। एॾा थोरा पोइ बि